अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां आज़म ऐं अॼु पाण हिन ट्यूटोरियल में सिखंदासीं त MS ऑफिस वर्ड में शादी कार्ड कीअं डिज़ाइन कजनि। त दोस्तों सभ खां पहिरीं पंहिंजी MS ऑफिस वर्ड ओपन कंदा। ही दोस्तों MS ऑफिस वर्ड जो प्रीव्यू आहे। हिन में मां हिकु शादी कार्ड तयारु कयो आहे। दोस्तों बिल्कुलु ही शादी कार्ड पाण तयारु कंदासीं। उन लाइ दोस्तों सभ खां पहिरीं पंहिंजे कीबोर्ड सां Ctrl+N प्रेस कंदा। न्यू फाइल तैयार थी चुकी है दोस्तों। पर दोस्तों ही तव्हां ॾिसी सघो था त हिन फाइल जी साइज़ अलॻि आहे, हिन फाइल जी साइज़ अलॻि आहे। हिन फाइल के दोस्तों मूं कार्ड जी साइज़ में कन्वर्ट कयो आहे। हाणे पाण हिन न्यू फाइल के भी कार्ड जी साइज़ में कन्वर्ट कंदासीं। उन लाइ दोस्तों लेआउट पेज ते वेंदासीं ऐं दोस्तों साइज़ ते क्लिक करे मोर पेपर साइज़ ते क्लिक कंदासीं ऐं दोस्तों इन जहिड़े हिसाब सां कार्ड जी साइज़ हूंदी उन हिसाब सां लिखंदासीं। मसलन मुंहिंजे कार्ड जी विड्थ आहे 7.5 इंच ऐं दोस्तों मुंहिंजे कार्ड जी हाइट आहे 5.25 इंच। ही लिखण खां पोइ दोस्तों ओके प्रेस कंदासीं ऐं तव्हां दोस्तों ॾिसी सघो था त साइज़ तयारु थी चुकी आहे। उन खां बाद में दोस्तों नेरो ते क्लिक कंदासीं त जीअं असां साइडुनि ताईं सुठे नमूने सां लिखी सघूं। उन खां बाद में दोस्तों अवल हिन में मथां शेयर लॻाइणो पवंदो आहे। उन खां बाद में जेकी लिखाई कई वेंदी आहे त दोस्तों पाण लिखंदासीं त टाइम घणो लॻी वेंदो ऐं ट्यूटोरियल डिघो थी वेंदो। त दोस्तों कॉपी पेस्ट करे वठंदासीं। हिनखे कॉपी कंदासीं दोस्तों ऐं कॉपी करे हिते पेस्ट कंदासीं। ही पेस्ट थी चुको आहे दोस्तों। हाणे दोस्तों पाण खे ही लोगो ठाहिणो आहे। दोस्तों हाणे पाण ही लोगो तयारु कंदासीं। उन लाइ दोस्तों ज़ूम इन कंदासीं ऐं दोस्तों इंसर्ट ते अची शेप ते अची हिन शेप खे सिलेक्ट कंदासीं। सिधो छिकींदासीं। यादि रखिजो त बिल्कुलु सिधो हुजे, टेढ़ो न हुजे। ओके दोस्तों हिनखे हेठि खणी ईंदासीं। हिन जी साइज़ थोरी वधाईंदासीं ऐं दोस्तों हिनखे Ctrl+D डुप्लीकेट कंदासीं। हिनखे मथे खणी ईंदासीं, बिल्कुलु हिन जे वेझो खणी ईंदासीं दोस्तों। हिनखे Ctrl+D डुप्लीकेट कंदासीं ॿीहर। ही डुप्लीकेट कंदा वेंदासीं, शेप तयारु थींदी वेंदी। वधीक थी वई आहे। Ctrl+Z बैक कंदासीं ऐं दोस्तों हिन तरफ़ भी ईंदासीं ऐं हिन तरफ़ भी शेप खे वधाईंदासीं। MS ऑफिस में डिज़ाइन करण में थोरो टाइम लॻंदो आहे दोस्तों, पर डिज़ाइन तयारु थी वेंदी आहे। ज़ूम इन कंदासीं त जीअं बहितर ॼाणे सघूं। ही थी चुको आहे दोस्तों। हाणे हिननि खे सभिनि खे सिलेक्ट कंदासीं। ऐं हिननि खे ग्रुप कंदासीं ऐं दोस्तों ग्रुप थी चुका आहिनि। Ctrl+D डुप्लीकेट कंदासीं। ही डुप्लीकेट थी चुकी आहे। हिनखे हेठि खणी ईंदासीं। ही दोस्तों MS ऑफिस
में डिज़ाइन करण में थोड़ी मुश्किलात पेश ईंदी आहे, पर बाद में हिकु दफ़ो तव्हां डिज़ाइन तयारु करे वेंदा, ॿीहर तव्हांखे का बि मुश्किल पेश न ईंदी। हिकु दफ़ो डिज़ाइन तयारु थी वेंदी, बाक़ी बाद में त सिर्फ़ु लिखण जो कमु हूंदो आहे दोस्तो। त लिखण जो कमु त दोस्तो आसान हूंदो आहे। हिनखे हिते लॻाईंदासीं ऐं दोस्तो हिनखे अञा थोरो हेठि कंदासीं। इंसर्ट में वञी शेप में वेंदासीं दोस्तो। हिन जे विच में बिल्कुलु हिकु ॿी लकीर तयारु कंदासीं ऐं दोस्तो हिनखे सेट कंदासीं। हिन तरफ़ वधीक आहे त हिन पासा थोरो घटाईंदासीं हिनखे दोस्तो। हिन तरफ़ थोरो वधाईंदासीं। हीअ शेप तयारु थी चुकी आहे दोस्तो। हिन सभिनि खे सिलेक्ट कंदासीं, ग्रुप कंदासीं ऐं दोस्तो हिनखे थोरो घटाईंदासीं। हाणे हिन में दोस्तो शादी खान आबादी लिखण लाइ शेप तयारु कंदासीं। इंसर्ट में अची शेप में ईंदासीं ऐं दोस्तो तव्हां पंहिंजे पसंदि जी का बि शेप चूंडे सघो था। मां हीअ शेप चूंडे थो वठां दोस्तो। हिनखे बिल्कुलु ब्लैक कंदासीं। हिनखे दोस्तो हिते क्लिक करे ब्लैक कंदासीं। बिल्कुलु ब्लैक थी चुकी आहे। हाणे दोस्तो साइड में हिनखे दिलि लॻाईंदासीं ख़ूबसूरत बनाइण लाइ। हुन लाइ दोस्तो शेप्स में अची पंहिंजी मर्ज़ी जो का बि शेप तव्हां चूंडे सघो था। मां मसलन मां दिलि खे ई चूंडींदुसि ऐं हिन जो कलर बि मां ब्लैक कंदुसि। हिनखे लॻाईंदुसि। ऐं हिन जी कंट्रोल डी डुप्लीकेट कंदासीं। हिन तरफ़ बि लॻाईंदासीं ऐं दोस्तो हिन सभिनि खे सिलेक्ट करे हिनखे थोरो दोस्तो हेॾा कंदासीं। हाणे दोस्तो सभिनि खे सिलेक्ट करे ग्रुप कंदासीं। हीउ ग्रुप थी चुको आहे दोस्तो। हाणे दोस्तो इंसर्ट में वेंदासीं, वर्ड आर्ट में वेंदासीं, हितां वञी को बि फॉन्ट चूंडींदासीं। मसलन मां हीउ चूंडियो। हाणे हिन में लिखंदासीं शादी खान आबादी। ये लिखण का बाद में दोस्तों इन्हें फॉन्ट चेंज कंदासीं। मसलन मां ही फॉन्ट सिलेक्ट तो कयां दोस्तों। ओके, फॉन्ट सिलेक्ट थी चुको है। इनके मथे खणी ईंदासीं। ये दोस्तों हिते क्लिक कंदासीं। कंट्रोल Z, फॉन्ट चेंज थी रहियो आहे। फॉर्मेट में वेंदासीं दोस्तों। हितां हिनखे वाइट कंदासीं।
ओके कंदासीं, हिनखे खणी ईंदासीं हिते। ये दोस्तों MS ऑफिस में शादी कार्ड डिज़ाइन करण में मुश्किलात पेश ईंदी आहे, पर दोस्तों कोरल ड्रा शादी कार्ड लाइ बेस्ट आहे। मां अक्सर कोरल ड्रा में ही शादी कार्ड डिज़ाइन कंदो आहियां। जेकॾहिं कंहिं दोस्त खे कोरल ड्रा यूज़ करण में मुश्किलात पेश अची रही आहे त उहो दोस्त MS ऑफिस में भी शादी कार्ड तैयार करे सघे थो। तो दोस्तों ही पाण लिखी चुका आहियूं। हिन खां बाद में दोस्तों हेठां लिखंदासीं तारीख़ वग़ैरह। तो उन लाइ दोस्तों इंसर्ट में अची टेक्स्ट बॉक्स में अची कोई भी टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट कंदासीं। ऐं दोस्तों हिनखे वाइट करे छॾंदासीं, हिनखे हेठि खणी ईंदासीं, हिन में लिखंदासीं। दोस्तों लिखण में टाइम ज़ाया न कंदासीं दोस्तों, कॉपी पेस्ट करे वठंदासीं। कॉपी ऐं हिते जी पेस्ट कंदासीं। पेस्ट थी चुको आहे, हिनखे तरतीबवार ठाहींदासीं। ये लिखजी चुको आहे दोस्तों। हिनखे हिते लॻाए हिन ते जी डबल क्लिक करे बिहाइंड द टेक्स्ट कंदासीं, हिनखे मथे कंदासीं। ऐं दोस्तों हाणे दोस्तों हिन में हेठां खाना ठाहींदासीं। उन लाइ दोस्तों इंसर्ट में अची शेप में अची शेप सिलेक्ट कंदा, शेप ड्रा कंदा। हिते अची हिन जी वेट वधाईंदा। ऐं दोस्तों हिन शेप जी कंट्रोल D करे डुप्लीकेट कंदा। सेट कंदा ऐं हिते लॻाए हिनखे ब्लैक कलर कंदा। दोस्तों ॿिन्हिनि खे सिलेक्ट करे ग्रुप कंदासीं ऐं हिनखे मथे छिकींदासीं, हेॾा छिकींदासीं। हिनखे कंट्रोल D डुप्लीकेट कंदासीं, हिन तरफ़ लॻाईंदासीं। ऐं दोस्तों साॻे तरीक़े सां जीअं पाण ही लिखियो इन ई तरीक़े सां हिन में आसाइता हिन में आजा कंदा लिखंदासीं। लिखण में टाइम न विञाईंदासीं, कॉपी पेस्ट कंदासीं। कॉपी पेस्ट करे हिनखे खणी ईंदासीं हिते, हिनखे एडिट टेक्स्ट में वञी एडिट कंदासीं। ऐं दोस्तों हिनखे थोरो डिघो कंदासीं। ही थी चुको आहे दोस्तों हिते। हाणे दोस्तों हिनखे डुप्लीकेट कंदासीं, हिन तरफ़ खणी ईंदासीं, एडिट टेक्स्ट में वेंदासीं, आजा कंदड़ लिखंदासीं। ओके कंदासीं ऐं दोस्तों हिनखे बि सेट कंदासीं। ही सेट थी चुका आहिनि दोस्तों। हाणे दोस्तों हिन में आजा कंदड़ ऐं आसाइता लिखंदासीं। लिखण लाइ सभ खां पहिरीं दोस्तों इन में टेक्स्ट बॉक्स क्रिएट कंदासीं। तो दोस्तों ही टेक्स्ट बॉक्स ही पाण कॉपी पेस्ट करे था वठूं। हिनखे डुप्लीकेट कंदासीं कंट्रोल D ऐं दोस्तों हिनखे हेठि खणी ईंदासीं ऐं ही आल सिलेक्ट कंदासीं ऐं डिलीट कंदासीं। ऐं दोस्तों हिन जी साइज़ घटाईंदासीं, हिन ते डबल क्लिक कंदासीं, इन फ्रंट ऑफ टेक्स्ट कंदासीं। दोस्तों हिनखे खणी ईंदासीं हिते ऐं दोस्तों हिनखे सेट कंदासीं।
हिन बॉक्स में सेट कंदासीं हिनखे दोस्तों। ही सेट थी चुका है दोस्तों। हिनखे डुप्लीकेट कंदासीं कंट्रोल डी, हिन तरफ़ खणी ईंदासीं, हिन में भी सेट कंदासीं। हाँ दोस्तों हिन में लिखंदासीं, पर लिखण में टाइम न ज़ाया कंदासीं, कॉपी पेस्ट करे वठंदासीं। हिनखे दोस्तों कॉपी कंदासीं, हिन में अची हिते पेस्ट कंदासीं दोस्तों। वरी साॻी फाइल ते हली हिनखे भी कॉपी कंदासीं, वरी हिते अची दोस्तों पेस्ट कंदासीं। ही पेस्ट थी चुका है दोस्तों। हाँ दोस्तों ही पान लिखंदासीं इंशाल्लाह प्रोग्राम ऐं दोस्तों ये सब कुछ लिखंदासीं ऐं बॉक्स वग़ैरह ठाहींदासीं। उन लाइ दोस्तों पंहिंजी फाइल ते हलंदासीं। सभ खां पहिरीं दोस्तों हिनखे सिलेक्ट करे कंट्रोल डी डुप्लीकेट कंदासीं, हिनखे हेठि खणी ईंदासीं ऐं दोस्तों फॉर्मेट टेक्स्ट में वञी हिनखे ब्लैक कलर कंदासीं। ब्लैक थी चुका है दोस्तों। हाणे में दोस्तों हाणे हिन में दोस्तों इंशाल्लाह प्रोग्राम लिखंदासीं। ही लिखी चुको आहियां दोस्तों। ओके प्रेस कंदासीं। हिनखे दोस्तों तव्हां पंहिंजी पसंदि जो फ़ॉन्ट ॾेई सघो था। मां त हीउ फ़ॉन्ट थो ॾियां छो त दोस्तों फ़ॉन्ट ॻोल्हण में वीडियो डिघो थी वेंदो आहे। हुन खां बाद में दोस्तों हेठि बॉक्स पाण खे ठाहिणो आहे। उन लाइ इंसर्ट में वञी शेप में वेंदासीं, हिन बॉक्स खे सिलेक्ट कंदासीं, हिते ड्रा कंदासीं। दोस्तों हिन में वञी हिन जी वेट वधाईंदासीं। ऐं दोस्तों हिनखे हिते लॻाईंदासीं। हिनखे कंट्रोल डी डुप्लीकेट कंदासीं ऐं हिते लॻाईंदासीं। वरी हिनखे कंट्रोल डी डुप्लीकेट कंदासीं ऐं ही टई लॻी चुका आहिनि। हिननि खे सिलेक्ट करे ग्रुप कंदासीं, थोरो हिन तरफ़ वधाईंदासीं, थोरो बैक कंदासीं। ही हिते थी चुको आहे दोस्तों। हिनखे हिते लॻाईंदासीं, थोरो मथे कंदासीं, हिनखे सिलेक्ट करे दोस्तों मथे डिघो कंदासीं। हाणे दोस्तों हिन में गॾिजाणी ताम वग़ैरह इहे लिखंदासीं। तो दोस्तों लिखण में टाइम न कंदासीं, टाइम ज़ाया न कंदासीं, कॉपी पेस्ट करे वठंदासीं। ये नंबर तो मिसाल तौर मां लिखिया आहिनि दोस्तों। इन सभिनी खे कॉपी कंदासीं, हिते पेस्ट कंदासीं ऐं हेठियनि बॉक्स के सिलेक्ट करे डिलीट कंदासीं ऐं हिननि सभिनी खे दोस्तों सिलेक्ट कंदासीं। बॉक्स ठाहिण का वॾी मुश्किलात न आहे दोस्तों, तव्हां पाण तयारु करे सघो था। हिननि खे सिलेक्ट करे साइड में कंदासीं, थोरो हिन तरफ़ वधाईंदासीं। हाणे दोस्तों हिननि में शेप ठाहींदासीं। उन लाइ दोस्तों इंसर्ट ते अची शेप ते अची हिन शेप खे सिलेक्ट कंदासीं दोस्तों। हिनखे ब्लैक कंदासीं, हिनखे हेठि खणी ईंदासीं, ज़ूम इन कंदासीं। दोस्तों वरी शेप में अची ही शेप सिलेक्ट कंदासीं, हिनखे भी सिलेक्ट करे ब्लैक कंदासीं, हिते लॻाईंदासीं। ही तव्हां ॾिसी सघो था डिज़ाइन तयारु थी चुकी आहे। हिनखे ग्रुप कंदासीं,
ऐं ग्रुप करे हिनखे थोरो नंढो कंदासीं ऐं हिन जी डुप्लीकेट कंदासीं कंट्रोल डी हिनखे हिते लॻाईंदासीं ऐं दोस्तो हिन जे दोस्तो मथे हिसे खे वाइट कंदासीं दोस्तो हिन जो डुप्लीकेट कंदासीं कंट्रोल डी हिनखे हिते रखी वरी दोस्तो हिनखे कंट्रोल एक्स करे ऐं दोस्तो वरी हिनखे पेस्ट कंदासीं पेस्ट थी चुको आहे दोस्तो हाणे दोस्तो हिनखे थोरो वॾो कंदासीं सभिनि खे सिलेक्ट कंदासीं दोस्तो ग्रुप कंदासीं हाणे दोस्तो तव्हांखे एतिरी ख़बर पई चुकी हूंदी त शेप जो पाण इस्तेमालु करे का बि डिज़ाइन तयारु करे सघूं था दोस्तो हाणे तव्हांखे का मुश्किलात पेश न ईंदी जेकॾहिं तव्हांखे का मुश्किलात पेश अचे कॉमेंट बॉक्स में कॉमेंट कंदा त मां तव्हांजी उहा मुश्किल बि दूरि कंदुसि इंशाअल्लाह दोस्तो प्लेट वग़ैरह ही सभु कुझु पाण ठाहे सघूं था ऐं पाण नेट तां बि डाउनलोड करे सघूं था हीअ त दोस्तो मां पाण डिज़ाइन कई आहे पर दोस्तो हीअ तव्हां नेट तां बि डाउनलोड करे सघो था हिनखे दोस्तो ठाहिण में टाइम लॻी वेंदो त कॉपी पेस्ट था करे वठूं ऐं कॉपी करे दोस्तो हिते पेस्ट कंदासीं त हीअ दोस्तो लॻी चुकी आहे तो दोस्तों ये तव्हां ॾिसी सघो था त शादी कार्ड तयारु थी चुको आहे उम्मीद आहे दोस्तों त अॼु जो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो जेकॾहिं वीडियो असांजो तव्हांखे पसंदि आयो आहे त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा अॻे वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त अल्लाह निगहबान।